अस्सलाम वालेकुम व्यूवर्स एक अहम ख़बर अवां शेयर कंदो हलां त सनम मारवीअ खे सदारती अवार्ड निशान इम्तियाज़ मिलियो। एक ग़रीब घराणे ऐं मिसकीन तबके सां तालुक़ु रखंदड़ सनम मारवीअ जी ज़िंदगीअ ते नज़र दौड़िजे त हू बसि दौड़जंदे नज़र आई आहे, पर किथे सुख जो साहु न खंयो अथसि। दुनिया घुमण बावजूदि हिन पंहिंजे पीउ जे अजरक खे हमेशह ओॾे रखियो आहे। पंजाब लॾे वञण खां पोइ बि पंहिंजी सुञाण सिंध रखी अथसि। सदारती अवार्ड बि अजरक पाए वसूल कयो। सनम मारवीअ खे लखे लखे मुबारकूं हुजनि। उमेद थो करियां त वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा, द सिंधी डायरी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी वारे बटण खे लाज़मी दॿाईंदा त ईंदड़ नई अपडेट जी नोटिफिकेशन अव्हांखे आसानीअ सां मिली सघे। दोस्तो वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो में। टेक केयर।